ये मुसलमान जा नुमाइंदा आहिनि। मुसलमान बरमला पाण अची करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इज्जत और नामूस के तहफ़्फ़ुज़ जे लाइ मैदान ते आहिनि ऐं इंशाअल्लाह ही उम्मत एस ताईं मैदान ते रहंदी जेस ताईं फ्रांस के सदर गोड़ा न खोड़िया ऐं बरमला माफ़ी न वरते। नारे तकबीर, नारे तकबीर, गुलाम ये रसूल में, गुलाम ये रसूल में, नारे तकबीर। असां जो वस पुॼे त फ्रांस जे सदर जी ज़बान छिके कुतनि खे कढी उछलियो। वस पुॼे त उनजे गर्दन खे दॿाए जहन्नम रसीद कयो। पर अफ़सोस तो थे तो असांजे पहुच खां परे आहे। पर पोइ बि ॿ रस्ता आहिनि। उन्हनि ॿिनि रस्तनि ते हलंदे असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क़ ऐं मुहब्बत में मिसाल क़ाइम करे सघूं था। छा तव्हां बि हुज़ूर जे इश्क़ और मुहब्बत में मैदान करण जे लाइ तयारु आहियो? ॿ रस्ता आहिनि। हिकु मसइलो आहे एहतजाज जो। उन्हनि सरेआम तौहीन कई आहे, तौहीन आमेज़ खाकन के नशर का ऐलान किया है। अमीरुल उलमा कायद मिल्लत इस्लामिया हज़रत मौलाना फजलुर रहमान साहब ऐलान किया है असां भी मुसलसल एहतजाज कंदासीं। छा तव्हां एहतजाज में उलमा जो साथ ॾींदो? ऐं इन सिलसिले में नारा तकबीर, लब्बैक लब्बैक, कायद तेरा एक इशारा, कायद तेरा एक इशारा, नारा तकबीर। इस सिलसिले में सिंध में 26 नवंबर से तहफ़्फ़ुज़ नामूस रिसालत बयान शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस थी रही है। अल्हम्दुलिल्लाह असांजी क़यादत जी दूरंदेशी के बसीरत के सलाम जॾहिं खां वठी ही बुगिनवार वज़ीर आज़म इक़्तिदार में आया, जॾहिं खां वठी नामूस रिसालत जे तहफ़्फ़ुज़ वारो कानून असांजे हुक्मराननि जे निशाने ते आहे त क़ाइद जमीयत अमीरुल उलमा हज़रत मौलाना फजलुर रहमान साहब तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत जे उनवान सां सॼे मुल्क में मुसलसल एहतजाज ते आहे। असांखे एहतजाज ते एस ताईं रहणो आहे जेस ताईं यकीन न थिए त पाकिस्तान में मौजूद कादियानियुनि जा एजेंट, यहूदियुनि जा एजेंट इक़्तिदार खां ॿाहिरि न वञनि। ऐं तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत जे उनवान सां 26 नवंबर वारी उन अज़ीम कॉन्फ्रेंस या इंशाअल्लाह साबित कंदी त अंदरून सिंध जा मुसलमान जमीयत उलमा जा गैरतमंद कारकुन माज़ी जे सभिनी रिकॉर्डनि खे टोड़े साबित कंदा त इंशाअल्लाह ताला जीअं कल्ह नामूस रिसालत जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ हर मक़ाम ते हर महाज़ ते जमीयत जे कारकुननि पाण मल्हायो आहे, सिंध जे गैरतमंद अवाम पाण मल्हायो आहे। इंशाअल्लाह 26 नवंबर ते भी ईअं ई मैदान ते पाण मल्हाईंदासीं। नारे तकबीर, नारे तकबीर। समझ में अचे तो इतिहास के रसूल कहिड़ी न ॾेई ते मथे करे जवाब दे नारे तकबीर। जमीयत उलमाए इस्लाम, जमीयत उलमाए इस्लाम, कायदे जमीयत हज़रत मौलाना फजलुर रहमान, कायदे इब्ने कायद हज़रत मौलाना असद मामून साहब, अल्लामा राशिद खालिद मामून साहब, नारे तकबीर। ऐं उन सां गॾु ॿियो जेको सभ खां वॾो अहम बदिले वठण जो रस्तो आहे। छा हुज़ूर जे इज़्ज़त और नामूस जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ तव्हां बदिलो वठंदो फ्रांस खां? त पोइ हराम सम्झो फ्रांस जे मसनूआत खे पंहिंजे मथां हराम बणायो। खंजीर जे गोश्त खां बि बदतर सम्झो फ्रांस जे मसनूआत खे। असांजे सॼे मुल्क में फ्रांस जी मसनूआत, फ्रांस जी तिजारत, फ्रांस जे वापार में शयूं मार्केटनि में, घरनि में, दुकाननि ते, हर मकाम ते, हर मौके ते मौजूद आहिनि। असां ऐलान कयो त फ्रांस जे मसनूआत खे पंहिंजे मथां हराम बणाईंदासीं इंशाअल्लाह। को भी मुसलमान अरब मुसलमाननि खे सलाम आहे। इंशाअल्लाह असां भी उन्हनि जे नक्शे कदम ते हलंदासीं। हलंदो न? हिकिड़े अरब वापारी, अरब मुसलमान
पंजी लाइव वीडियो सोशल मीडिया ते रखे नई खरीद के कार जेका फिरोज की ठहर हुई उनके रोड ते बिहारे सजी कार जे मथा पेट्रोल हारे करे उन कार के नजर आतिश करे ए वीडियो पैगाम में देखो तबा मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम देश को मोहब्बत में फ्रांस का नरुगी बाइकाट किया तो मुझे पैसे से खरीद के से जेका फ्रांस थी मुझे घर में मौजूदा मौन के भी नजर आतिश किया तो अच्छा तमाम बीड़ा मिसाल कायम कर दो केड़ा दोस्त हैं जेके फ्रांस दी मसरूआत जो बाइकाट करदा ईमानी गैरत सा सोशल मीडिया ते तफसीलात मौजूद हैं सब तफसीलात मौजूद हैं बिस्किट की सूरत में मेकअप के सामान की सूरत में पेट्रोल में मसरूआत की सूरत में मुख्तलिफ किस्म की शयूं फ्रांस की मसरूआत वे जालिम असाजे मुल्क में तिजारत करे व्यापार करे पैसों कमाए पांचे मुल्क में मनी करे पेट भर जाए तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तौहीद कन था इंशाअल्लाह हाने ही उम्मत उनन का एड़ो इंतकाम वठंदी उनन सा एड़ो बाइकाट के वदो जो उन बाइकाट के नतीजे में उनके खाण जे लाए लोकड़ अस्बाब न मिलदा ट्रप खाई करे खुदकुशी कदा सा एड़ो इंतकाम वठंदो उनका अल्लाह रब्बुल आलमीन इज्तिमा तमाम मुक़द्दमीन के माहिर फकीर मुबारकबाद अर्ज़ किया तो रब्बुल आलमीन के बारगाह में कबूल फरमाए आमीन व मा अलैना इल्लल बलाग।